कई मुंगिया रे थंबी रे थोड़िया तू छपर तू छां आऊं उजालो कां तोखे मालूम सबका असांजा मान वारा साईं मोहतरम असांजा सरवाना असांजा वॾा असांजा मौसम साईं हाजी अब्दुल रज़ाक महमूद साहब असांजा प्यारा दोस्त जेके अॻियां वेठा आहिनि असांजा उन खां वधीक प्यारा दोस्त जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां कई हिन पिंडाले में आया आहिनि अस्सलाम वालेकुम या अली मदद जिए सिंध दोस्त काफ़ी कुछ ॻाल्हाए चुका आहिनि ऐं टाइम जी शॉर्टेज आहे इन लाइ मां रुगो हिकिड़ी ॿ ॻाल्हि कंदुसि असां रुगो मर्कज़ ते भाड़े वेठा आहियूं मर्कज़ हीअं न कयो हीअं न कयो हे वीचारा असांजा चोथा चौहान जेके असां सां गॾु आहिनि जेॾीमहिल बि अचनि था हर ज़िले में हर जॻह ते पहुचनि पहिरियां त हाजी साहब हूंदो जेको असांजी इहा जेका मेमणता जेका पहिरियां बांभणनि ते हलंदी उहा इनशाला माशाला असांजी जवान मेच्योर थी चुकी आहे ऐं असांजा इहे चोथा चौहान असां सां गॾु आहिनि इहे जेॾी महिल बि किथे बि का ॻाल्हि थिए थी मां पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि कयां थो हर जॻह ते पहुचनि था असां छो मर्कज़ पहिरियां पंहिंजो असां पाण असां छा कयो आहे असां रुगो घरनि में वेही रुगो मर्कज़ वारा हीअं न कयूं हीअं न कयूं उन ते छो पायूं ऐं उन खां पोइ ॿी ॻाल्हि त हर तनज़ीम खे हलाइण लाइ फंडिंग जी ज़रूरत आहे असां जेको आहे फंडिंग असां वटि आहे कान इहे वीचारा शाबाज़ान सजाद साहिब खे या भाऊ हाजी मोहम्मदीन खे जिन प्रोग्राम कनि पंहिंजे खीसे मां अलाए कीअं था ख़र्चु कनि पहिरां शइ हूंदी आहे फंडिंग तनज़ीम खे हलाइण जे लाइ फंडिंग जी ज़रूरत आहे असां हिन महिल ताईं छा भला फंडिंग कई आहे कान कई आहे छा कयो आहे ऐं उन खां पोइ ॿी ॻाल्हि जेका हूंदी आहे तनज़ीम साज़ी हर तनज़ीम खे हलाइण में तनज़ीम साज़ी असां रुगो मर्कज़ वारा अलाए ठीकु आहे असां पंहिंजे तहलके लेवल ते या यूसी लेवल ते या जेको आहे सो पंहिंजे जेको आहे सो इहो ज़िले लेवल ते कहिड़ी तनज़ीम सां कई आहे या असां केतिरी रजिस्ट्री कई आहे उहो असां में फ़र्ज़ु आहे ऐं असां सभु कारकुन आहियूं अहिड़ी ॻाल्हि कान्हे का न को तव्हां सम्झो सभु तव्हां कारकुन आहियो असां इहे जेको आहे पंहिंजी क़ौम लाइ न पर उन मज़लूम क़ौम जेके असांजी मज़लूम क़ौम लाइ सभिनी जे लाइ असां गॾु थिया आहियूं ऐं सभिनी सां असांजो मेन मक़सदु असां न मज़हबी माण्हू आहियूं न सियासी माण्हू आहियूं पहिरियां असांजे आइन में आहे त न को असांजे मज़हब आहे न को सियासत आहे कंहिंसां वास्तो आहे असां हिकिड़ो फलाही क़िस्म जा माण्हू आहियूं तनज़ीमी क़िस्म जा माण्हू आहियूं असांजो जेको आहे उहो हर लिहाज़ जिते किथे नज़र आहे असांजी एजुकेशन ते नज़र आहे हेल्थ ते नज़र आहे असांजा जेके नौजवान जेके यंगेस्ट जेके आहिनि जेके डिग्रियूं खयो ऐं जेको आहे घुमंदा था अथनि उन्हनि ते नज़र आहे अचो त उन्हनि खे सवारियूं सभिनी जो कमु आहे हिकिड़े हाई साहब जो कमु कोन्हे को हाई साहब वीचारो असांखे हिननि बांभणनि मां कढी अॻिते असांखे खणी आयो आहे हाई साहब जेको आहे उनजी महिरबानी अलाह से हुनखे सिहतयाबी हुनखे ॾींदो असांजा अहिड़ा जेके कदार हाई साहब कदार आहे मूंखे पंहिंजो वाक़ियो यादि आहे मूंखे ॾींहुं यादि आहे जॾहिं मां किडनेप थी वियोसि हाई साहब पाण जेको आहे मूं सां गॾु अची उते मुंहिंजे बचड़नि सां गॾु दर्दनि में मुंहिंजे माइनि सां मुंहिंजे औलाद सां गॾु उहे ॾींहं यादि आहिनि तॾहिं असांजी तनज़ीम अञा नई ठही ऐं ताज़ी तनज़ीम हुई हाई साहब पाण चयो त हलो बाबा लहूं था ॿियनि में अहिड़ा कंधार माण्हू असांखे मिलिया आहिनि पोइ असांखे कहिड़ी कंहिंजी जेको आहे केरु छा कंदो असांखे अहिड़ा कंधार तव्हांजे विच में आहिनि अलाह से हिननि खे सिहतयाबी अता कंदो असां डॉक्टर आहियूं असां लाइ जेको कमु हुजे हाई साहब असां तव्हांजा कारकुन आहियूं असां तव्हांजा बचा आहियूं कारकुन आहियूं जिते बि चवंदो असांजा इहे सिजाद वारा या उहो भाऊ मोहम्मद जिन जा मुलाक़ात ते साईं भाऊ सिजाद वीचारो हमेशह जेको आहे वीचारो गॾु हूंदो आहे कैंपू हणंदो आहे भिरा में कुंभ कोन वेंदो आहे भाऊ सिजाद काफ़ी असां जेको सिगार सग जे आर जेको असांजो सग आहे असांजी जेका ताक़त आहे बोरे में जेको आहे थैलेसीमिया जी कैंपू हणंदा आहियूं हितां त असांजो सिगा जे तरफ़ खां सिंधगिरी जो तरफ़ खां असांजी मेमण जमात जो पंहिंजी सिंध मेमण कैंपू हणंदा आहियूं जेको आहे थैलेसीमिया जी कैंपू आहियूं हाणे चमड़ी हींअर असांजी 14 तारीख़ प्रोफेसर मज़हरुद्दीन मेमण उहो सिगा जो असांजो उनजे नाले मेमण आहे न असांजो उहो असांजो शान आहे हींअर 14 तारीख़ असां चमड़ी कैंपू हणूं पिया जहिड़ो कमु आहे असां तव्हां सां गॾु आहियूं अचो गॾिजी निकिरो को मसालो ई कोन्हे को साईं इनशा हीउ तव्हांखे जेको आहे मुल्क अलाए छा करे ईंदासीं असां
जा तव्हां असां तव्हांजा बाज़ू आहियूं आहे साहिब। तव्हां जिते बि असांखे साईं सैर चल केॾी महिल बि तव्हां असरु कयो, राति जो 1 बजे सड़को असां ईअं पेरो उगाड़े तव्हांखे लबे कचई ऐं जेको आहे हलिया ईंदासीं इनशा अल्लाह ताला। ऐं हीअ जेका जॻह तव्हां जेका आहे जेका तव्हां बाहि ॿारी आहे न इनशा अल्लाह इन बाहि खे असां अलाए किथे उलनि में ओड़ाया में पहुचाईंदासीं इनशा अल्लाह ताला। ऐं असां तव्हांजा बाज़ू आहियूं साईं, हुकुम आहे तव्हांजो, महिरबानी। तव्हांजो टाइम असां काफ़ी विञायो आहे। ऐं लतीफ़ साईं मोहबत पाए मन में रंधा रोड़िया जन तिन जे सरापण अण तोरायो अघायो। इहे जेका आहे सरापा अथव जिन तव्हांखे हिननि मेड़ाकनि में गॾु कयो आहे, अहिड़ा मोहबती माण्हू तव्हां गॾु आहिनि। अदी महिरबानी तव्हांजी, अदी महिरबानी, महिरबानी माशाअल्लाह। महिरबानी डॉक्टर साहब, महिरबानी माशाअल्लाह। डॉक्टर साहब असांजो ईमान ताज़ो करे छॾियो। मूंखे यादि आहे उहे ॾींहं जॾहिं डॉक्टर साहब वफ़ात थी वियो ऐं हाजी साहब सॼी सिंध में तहरीक जो ऐलान कयो। ऐलान इहो कयो त असां सिंध में हर रोड ब्लॉक कंदासीं ऐं किथे बि जेको त फितो न ॾींदासीं जेसि ताईं डॉक्टर साहब खे बाज़ाब नथो कयो वञे। ऐं अलहमदुलिल्लाह हुन ऐलान खां पोइ हिकु अधु ॾींहं जे अंदरि ई डॉक्टर साहब बाज़ाब थी वियो ऐं उनखे अलाह खे पंहिंजे बचड़नि सां मिलायो ऐं डॉक्टर साहब खे अलाह खे वॾी ज़िंदगी ॾे, ज़िंदगी में बरकत ॾे। बहरहाल असां प्रोग्राम जी कार्रवाई खे अॻिते वधाईंदा हलूं। ऐं हाणे दावत ख़िताब ॾींदुसि हिकु अहिड़ी शख़्सियत खे जेके असांजे मेमन बिरादरी जा शुरू खां वठी जेके बि ताद थिया आहिनि उन्हनि में फाउंडर मेंबर रहिया आहिनि। ऐं अगरचे उमिरि जो तक़ाज़ो आहे त हुननि जी वॾी उमिरि आहे पर हुननि जा जज़्बा जवान आहिनि ऐं हमेशह जेको नौजवान